जी नाज़रीन, हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां मिर्ज़ापुर खां अब्दुल ख़ालिक जूड़े जो जी रिपोर्ट ॾींदा हलूं त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानसारनि जे याद में चेलम जे मौक़े ते तराई ॻोठ में कमारिया सरदारनि जे पिणता निकितल मातमी जुलूस दरगाह पीर खोड़ल शाह ते पहुतो, जिते अज़ादारनि पारां सीना ज़नी ज़ंजीर ज़नी करे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानसारनि जी अज़ीम क़ुर्बानीअ ते भेटा पेश कई। जॾहिं त उन मौक़े ते बाहि जो मातम पिणु कयो वियो, जंहिं दौरान केतिरा ई अज़ादार पेरियो ॻाड़े टांडनि तां गुज़री या हुसैन जूं सदाऊं बुलंद कंदा रहिया ऐं हर तरफ़ लबैक या हुसैन जूं सदाऊं गूंजियूं थियूं। मातम अज़ादारी दौरान केतिरा ई अज़ादार ज़ख़्मी थी पिया, जिन जी मरहम पटी करे तिबी इमदाद पिणु ॾिनी वई। उन मौक़े ते सिंध जी ख़ुशहालीअ लाइ दुआऊं घुरी वयूं।